बदीन मां इल्ताफ महमूद जी रिपोर्ट आहे त बदीन टंडोबागो बाईपास मोरी जे डिघे अरसे खां मरम्मत न थियण ऐं सिविल सोसाइटी पारां बाईपास वारी मोरी ते एहतजाजी धरणो हयो आहे। एहतजाज जी अॻुवाणी कारो हाले पुटो, गुलाम हैदर बकारी, नूर अहमद बकारी, सचल हाले पुटो, आबिद मेमून, आलम सिंधी कई आहे। हुन मौके ते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो आहे त बाईपास वारे मोरी इंतहाई ज़मून हाल बणिजी चुकी आहे। मक़ामी माण्हुनि खे वॾी तकलीफ़ सां मुंहुं ॾियणो पवे पियो। उन ई मोरी में खॾो हुअण करे कंहिं बि वक़्तु वॾो हादसो पेश अची सघे थो। ख़दशो मौजूदु आहे। चयो त बार बार लाॻापियल अख़्तियारनि खे शिकायतूं करण बावजूदि अञा ताईं मुरमती कमु न थियो आहे। मुज़ाहिरे जो चवणु आहे त मोरी जे ख़राब हालत सबबि रोज़ानो अच वञ में ट्रैफ़िक में रवानी में मुश्किलात पेश अचे पई, जॾहिं त बरसाति दौरान सूरत हाल वधीक संगीन बणिजी वञे थी। जॾहिं हुकूमत ऐं लाॻापियल खातनि खां मुतालबो कयो वियो त मामले जो फौरी नोटिस वरितो वञे।